अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवांखे चऊं था भली कार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी सियासी सूरत हाल जे हवाले सां, ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तहरीक जे हवाले सां। छाकाणि त असीं ॾिसूं था त बानी PTI जेके आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी 2 साल पहिरियां थी हुई, अगस्त जो महीनो हो ऐं वापसि जेको आहे सो अगस्त जो महीनो जीअं आयो पिए त उनखां पहिरियों हिकिड़ो ऐलान कयो वियो त 5 अगस्त ते जेको आहे सका वॾी तहरीक शुरू कई वेंदी ऐं माहौल खे गरमाइण जे लाइ या माहौल ठाहिण जे लाइ इहो चयो वियो त जेके ख़ान साहब जा पुट ॿाहिरि रहनि था, सॼी ज़िंदगी जन ॿाहिरि गुज़ारी आहे, उहे बि को ॿाहिरि पाकिस्तान ईंदा ऐं हिते उन तहरीक जी क़यादत कंदा। वरी इहो बि चयो वियो त ख़ान साहब जी जेके भेणियूं आहिनि उहे उन तहरीक में सरगर्म हूंदियूं ऐं का वॾे पैमाने ते तहरीक हलंदी ऐं तारीख़ ॿुधाई वई हुई पाण खे 5 अगस्त। हाणे उन तारीख़ जो सभिनी खे इंतज़ारु हो। तक़रीबन को 15 खां 19 ॾींहं वञी जेके आहिनि सो उहे बचनि था उन में, सो उहा तहरीक कीअं हूंदी उनजो इंतज़ारु हलियो ई पिए त असांखे नज़र आयो अली अमीन गंडापुर साहब जो उहो ऐलान जंहिंमें उहे चवनि था त तहरीक शुरू थी चुकी, मतिलबु शुरू आहे उहा तहरीक ऐं ही 90 डेज़ तहरीक आहे, यानी 90 ॾींहंनि जी 3 महीननि जी उन्हनि जी तहरीक आहे ऐं हीअ तहरीक जेका आहे सा उहा आर या पार हूंदी। ऐं अहिड़े क़िस्म जो हुन ऐलान कयो लाहौर में वेही करे। लाहौर में उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, वरी काफ़िले जी सूरत में हू उते पहुता लाहौर, हिकिड़ो उते खणी चइजे त पावर शो करण जी कोशिशि कई, ख़ुशि असलूबी सां हू लाहौर पहुता, का अहिड़ी का ॻाल्हि ॿोल न हुई, को रस्ते में उन्हनि खे रोकियो वियो हुजे या छा, पंहिंजे अॻवाननि सां हू मिलिया, गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनखां पोइ इहो ऐलान आयो। सो अॼु प्रोग्राम में पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त पहिरें 5 अगस्त, हाणे 90 ॾींहं माना 3 महीननि जी जेका हीअ उन्हनि जी तहरीक हूंदी, उहा कहिड़ा नतीजा ॾेई सघंदी। गॾोगॾु असीं ॾिसूं पिया त गंडापुर साहब जो जीअं ई इहो ऐलान साम्हूं थियो त तहरीक इंसाफ़ जे अंदरां आवाज़ उन ते उथणु शुरू थी विया आहिनि। जेका पंजाब जी चीफ ऑर्गेनाइज़र आहे आलिया हमज़ा साहिबा, आलिया हमज़ा मलिक साहिबा, उन इहो चयो त इहो प्लान जेको आहे 90 डेज़ जो अली अमीन गंडापुर साहब वटि नेठ किथां आयो, छाकाणि त पार्टी त इहो फ़ैसिलो कयो त 5 अगस्त खां असीं तहरीक शुरू कंदासीं, इहो 90 ॾींहंनि जो प्लान किथां आयो, उन ते सवाल उथनि पिया। सो इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं गंडापुर साहब कहिड़े क़िस्म जा प्लान केरु पियो ॾिए ऐं इहे जेके उन्हनि ते आङुरियूं खॼनि थियूं उनमें केतिरी सदाकत आहे। गॾोगॾु ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जे फ्यूचर जे हवाले सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि पियूं त उहा हुकूमत ख़तम बि थी सघे थी ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त न, फ़िलहालु ख़तमु कोन थींदी। सो उहा सूरत हाल छा आहे उनखे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त ख़ैबर पख्तूनख्वा में JUI जेका आहे मौलाना फज़लुर रहमान साहब, उन्हनि जी हिकिड़ी सुठी अहमियत आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब त पंहिंजी पॉलिसी हींअर ताईं जी वाज़े करे चुका आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त अदम एतमाद जी तहरीक जे ज़रिए गंडापुर साहब खे न हटायो वेंदो, छाकाणि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो अमल थिए थो त पोइ गंडापुर साहब जे लाइ या उन्हनि जी पार्टी जे लाइ सूबे जे अंदरि जेका आहे सा उहा हमदर्दी पैदा थींदी। जीअं PDM हुकूमत खां अॻु ख़ान साहब जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ आंदी वई, उन में तोड़े जो फज़लुर रहमान साहब अॻियां अॻियां हुआ, पर हाणे उनखे अहसासु थियो आहे त उहो उनजो ग़लति फ़ैसिलो, छाकाणि त उनखां पोइ इहो मञनि था त तहरीक इंसाफ़ जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थियो। त पोइ जेकॾहिं अदम एतमाद जी तहरीक न हूंदी त पोइ छा थींदो, उन ते फज़लुर रहमान साहब हिकिड़ी ख़्वाहिश जो ऐलान कयो या हिकिड़ो हिंट ॾिनो आहे तहरीक इंसाफ़ वारनि खे। हू चवंदा त पार्टी जे अंदरियां जेका आहे सा का तब्दीली अचणु खपे, मतिलबु उन्हनि जा माण्हू पाण उनजे ख़िलाफ़ु का बग़ावत वग़ैरह कनि। उन ते पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार आहिनि नदीम रज़ा साहब, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। हीअ जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे ऐं ख़ासि तौर ते जेके तहरीक इंसाफ़ जा मामला आहिनि उहे पाण नदीम रज़ा साहब खां सम्झण जी कोशिशि करियूं था। नदीम रज़ा साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। एक फिर और ऐलान हो चुका है अब के 90 डेज़ की जो है वो तहरीक चलाएंगे, फिर या आर होगा या पार। इससे पहले बताया गया था, कुछ ही दिन हमें पहले बताया गया था कि 5 अगस्त को एक बड़ी तहरीक चलेगी, उसके बाद जो कैदी हैं PTI के वो भी बाहर आ जाएंगे, कोई बड़ा इनकलाब आ जाएगा। गंडापुर साहब लाहौर गए, उन्होंने फिर 90 दिन मतलब 3 माह का वक्त दे दिया। तो आप किस तरह देखते हैं इनके ऐलान को, और ये जो इनकी तहरीक अब शुरू हो चुकी है या शुरू होने वाली है? बहुत शुक्रिया आपका, आपने इस मौजू पर मुझे दावत दी। देखें, ये भी आप ही के प्रोग्राम में मैं माजी में जो इस तहरीकों का ऐलान किया था और मैंने यही कहा था और इस दफ़ा भी वही बात कहूँगा कि ये तहरीक जो है ना, बस ये तहरीक ही रहेगी और इससे आगे नहीं बढ़ेगी। इसमें यही चीज़ होगी कि ये गम और गुस्से का इजहार करेंगे और ये खुद को फिर ठंडा करके अपने अपने घरों पे चले जाएंगे। हमने माजी में देखा कि फाइनल अपील की कॉल दी जाती थी तो फिर वो
पहुंचते हैं वहाँ पे मुजाहरों के लिए, और उसके बाद अगले ही रोज़ फिर इस्लामाबाद से गायब भी हो जाते हैं, फिर पता नहीं चलता कि वो तहरीक कहाँ गई और कौन कहाँ से आया था और वापस वो कैसे पहुंच गया। तो जहाँ ऐसी सूरत हाल हो तो इसका माजी जो अपना हाल और मुस्तकबिल कोई जुदा नहीं होगा, सब के सब एक ही हैं। और फिर जो जमात अंदर से ही मजबूत ना हो, अंदर से इंतशार का शिकार हो, तो वो दूसरों से मुकाबला कैसे कर लेगी। और फिर आपने कहा 90 रोज का जो इन्होंने कहा है, और ये आपके जहन में होगा कि 90 डेज के जो इंतखाबात या दीगर चीज़ों का ऐलान कौन किया करता था। आज एक सियासी जमात मुल्क की, जो अपने आप को कहती भी है कि मुल्क की सबसे बड़ी जमात होने की दावेदार भी है, वो इस तरह से 90 डेज का ऐलान कर रही है कि जो होना है तो वो आज ही होना है या कल होना है। 90 दिन किसने देखे हैं कि 90 दिन में क्या हो जाएगा और कितना पानी गुजर जाएगा और आपके कितने लोग मजीद गिरफ्तार भी हो जाएंगे। और जिस तरह से लाहौर में आपने कहा, लाहौर आए, ये उन लोगों से मुलाकातें की, कहते कुछ हैं करते कुछ हैं। कोई कहता है कि सेनेट के टिकट का मामला था, कोई कहता है कि कुछ लोगों को सिर्फ महज ये दिखाने के लिए आए थे ताकि खान साहब के जो दोनों बेटे बाहर हैं, जो अमेरिका यात्रा के बाद फिर क्या कहा ये जा रहा है कि वो पाकिस्तान आएंगे, तहरीक की सरबराही करेंगे और उनको एक खून को गरमाने के लिए, जोश दिलाने के लिए इस तरह की चीज़ें हो रही हैं। लेकिन सरे दस्त यानी कोई ऐसी चीज़ दिखाई नहीं दे रही कि ये इमरान खान को रिहाई दिलाने में कुछ संजीदा हैं। मेरे ख्याल में जो ज़मीनी हक़ाइक़ वो यही नज़र आते हैं कि ये नहीं चाहते कि इमरान खान जेल से बाहर आए, क्योंकि इमरान खान अगर जेल से बाहर आया तो फिर इनकी तो अपनी हैसियत ख़त्म हो जाएगी बिल्कुल। इनकी जो भड़कियाँ मारने की जो आदत है वो कहाँ जाएगी। टेलीविज़न चैनल या सोशल मीडिया इनको क्यों अहमियत देगा, फिर वो खान को ही अहमियत देंगे। तो ये क्योंकि इनके ऊपर आपको याद होगा इन्हीं पार्टी के अंदर से इनके ऊपर इल्जामात लगाए जाते रहे हैं कि ये इस्टेब्लिशमेंट के लिए काम कर रहे हैं। जितने भी हैं, चेयरमैन से लेके वजीर आला केपी तक, सब पे यही इल्जामात लगते आए हैं। तो उंगलियां तो सर नदीम रजा साहब अब भी उठ रही है ना। जब इन्होंने 90 डेज तहरीक का ऐलान किया तो जो चीफ ऑर्गेनाइजर हैं पंजाब की आलिया हमजा मलिक साहिबा, उन्होंने कहा कि ये 90 डेज कहां से आ गए, हमें तो 5 अगस्त से तहरीक करनी थी शुरू, तो अभी से ही वो तो जी तो देखें ना, वो यही बात है ना कि आपका घर ही इन ऑर्डर नहीं है तो आप कहाँ से चीज चलाएंगे। क्योंकि 5 देखें 2 आरा थी, ये 5 अगस्त का अनाउंसमेंट की थी और जब ये पेशावर से चल के लाहौर पंजाब पहुंचे थे तो यही कहा जा रहा था कि तहरीक का बाकायदा आगाज हो चुका है। और फिर ऐसे में आपने 90 डेज का ऐलान कर दिया और फिर आली हमजा ने इसीलिए कहा है। तो बात यह कि आप किसको संजीदा लेंगे। उन्होंने पूछा है कि ये प्लान कहां से आया, तो आपको क्या लगता है कि गंडापुर साहब के पास ये 90 डेज का प्लान कहां से आया? चीफ ऑर्गेनाइजर को भी पता नहीं, वो बोली कि कहीं और से आया। तो देखिए कहीं और का मतलब क्या है, सबको इल्म है, सबको बखूबी अंदाजा है कि कहीं और से क्या क्या यानी कि ताने बाने कहाँ से जोड़े जा रहे हैं। और आप देखें अगर आप यानी कि गिनती कम पड़ जाएगी जितनी इनकी तहरीकें थी, जितने इनके ऐलानात थे, बारहा वो अली खान की तरफ से हो, वो गंडापुर की तरफ से हो, बैरिस्टर गौहर की तरफ से हो, या शेख वकास अकरम की तरफ से हो, या किसी और की तरफ से हो, तो वो सिर्फ महज ऐलानात की हद तक रहते थे कि उसकी जब देखें उसकी मयाद भी कितनी होती थी। अगर आप माजी में भी देखें जब पहले ऐलान होते थे तो उसपे मीडिया भी, मेन स्ट्रीम मीडिया भी कुछ ना कुछ दिखाता था और सोशल मीडिया के ऊपर भरमार हुआ करते थे। अब देखें ऐसे स्टेटमेंट की मयाद 24 घंटे भी नहीं रही है। बिल्कुल ऐसे। तो वो तहरीक जो 24 घंटे की मार नहीं रही, ऐलानात उनके 90 डेज के जो अल्टीमेटम वगैरह जो चीजें हैं, तो फिर आप तहरीक कहाँ से चलाई जाएगी। ऐसा मुझे तो कोई सरप्राइज नजर आ रहा है, ना ही कोई ऐसी चीज नजर आ रही है। मैं इसको सिर्फ यूं ही कहूंगा कि बाकी जो कड़ी है उसके अंदर उबाल डालने की कोशिश की जा रही है और ये महज नाकामी और के सिवा मुझे कोई दिखाई नहीं दे रहा। ये सिर्फ एक जहनी तौर पर एक लज्जत देना है कि हम एक कैंपेन चला रहे हैं, इमरान खान को बाहर निकालेंगे। और ये सारे लोग, मैं यकीन से कह सकता हूँ, ये जितने लोग बाहर मौजूद हैं इनकी हद्दुल इम्कान कोशिश और ख्वाहिश है कि खान जेल के अंदर ही रहे। तो जेल से बाहर आ गया तो ये सारे ख़त्म हो जाएंगे। अगर खुदा न खास्ता इमरान खान
जेल से बाहर आ जाते हैं। तो जितने भी ये लीडरान हैं इनमें से कोई फ्रंट लाइन पे आपको नहीं दिखाई देगा, उसके बाद फिर नई पोस्ट ही सामने आएगी। तो इसीलिए तो कोई सियासतदान, देखिए सियासतदान जो सियासत करता है वो मशहूरी के लिए करता है, मीडिया में तशहीर के लिए करता है और अपने इलाके में लोगों को बेवकूफ़ बनाने के लिए इस तरह की स्टेटमेंट दिया करता है। तो इनकी तो दुकानदारी ही बंद हो जाएगी, फिर इनका तो कारोबार जो मीडिया की शायद सुर्खियां का हुसूल है वो तो खत्म हो जाएगा, अपनी मोहतात मर जाएंगे। तो फिर ऐसे कहाँ कहा जा सकता है कि 90 डेज, देखे ना 90 डेज में 5 अगस्त की जो कॉल थी उसको खत्म कर दिए, क्योंकि खान साहब के 2 साल हो रहे हैं 5 अगस्त को, तो उसी की याद में उसी को उसको बड़ा दिन बनाने के लिए अनाउंसमेंट की गई थी, तो गंडापुर ने उसको भी खत्म कर दिया है। और फिर देखें इसी तहरीक के दौरान ही केटी में यानी कि गंडापुर की तब्दीली की भी अफवाहें सरगर्म हो चुकी हैं। और फिर जो जुनेद खान जो है जिनको पार्टी का वहाँ का वो बनाया है, सरबराह बनाया है, ये वही जुनेद खान है कि जब वो काफिला लेके आ रहे थे उनके रुकावटें इन्होंने गंडापुर ने खड़ी की थी। तो ऐसे में तो मैं तो कुछ नहीं देख रहा सिवाय कर्ज के, और कोई चीज़ दिखाई नहीं दे रही। और ये इसका अंजाम भी माजी की जो तहरीक जितनी भी तहरीकें हैं उससे मुख्तलिफ नहीं है। सही। अच्छा सर, आपने कहा कि अगर इमरान खान साहब बाहर आएंगे तो जाहिर सी बात है इनकी अहमियत तो कम हो जाएगी, लेकिन वो बाहर कैसे आएंगे, कोई वे आउट? क्योंकि हम देखते हैं कि बातचीत के हवाले से बड़ी कोशिशें हुई। शाहमूद कुरैशी साहब ने अब जो लेटर लिखा, यास्मीन राशिद साहिबा और दूसरे जो उनके सीनियर रहनुमा जो अभी कैद हैं, खान साहब ने तो वो भी ऑफर उनके पार्टी के सीनियर रहनुमाओं की जो तजवीज़ थी उनको भी रद्द कर दिया। तो कैसे फिर बाहर आएंगे? कोई इनकलाब आएगा, ये जेल तोड़ेंगे, उनको बाहर निकालेंगे, क्या होगा? और ये जो ऑफर थी, स्पेशली मेरा सवाल ये कुरैशी साहब वाली कि बातचीत का अमल शुरू किया जाए, ये जो खुला खत लिखा रहनुमाओं ने, ये कितनी अच्छी एक एफर्ट्स थी अगर उस पर अमल होता तो? देखें जो आप कह रहे हैं कि अगर कैसे, मैंने तो एक लफ्ज एक और भी कहा था कि अगर खुदा न खास्ता लफ्ज मैंने इस्तेमाल किया था। तो ऐसा देखें मुस्तकबिल करीब में या बईद में कोई ऐसी चीज़ दिखाई नहीं दे रही कि ये बाहर आएंगे। वजह यह है कि इमरान खान को का दुश्मन कोई भी नहीं है, इमरान खान खुद अपने दुश्मन आप हैं। और सोने पे सुहागा जो उनको भांत भांत की जमातों से जो लोगों को जोड़ा गया था उनके साथ, वही उनके मुखालिफ हैं। आपके भी इल्म है कि ये किस तरह से इनके साथ जुड़े थे और अब जो हरकतें कर रहे हैं वो भी किस लिए की जा रही हैं ये भी सबके सामने है। और जिस तरह से अगर मैं तो इसको आगे बढ़ के यही कहूँगा कि जैसे आपने शाह महमूद साहब का कहा कि वो बातचीत के हकदार थे, तरफदार थे कि बातचीत के जरिए, लेकिन देखें इमरान खान जब वज़ीर आज़म भी थे और उनकी पार्टी ही के जो लीडरान या बुजुर्ग किसी दूसरी पार्टी की जमात को गालम गलोच देते थे या कभी कभार प्रोग्राम में मारधाड़ हो जाती थी तो उसको मजीद तरक्की दी जाती थी। इमरान खान मजम्मत के बजाय उसकी तारीफ किया करते थे। तो ऐसे मुआशरे में फिर कहाँ से कोई गुंजाइश बनती है, कोई कैसे फिर बाहर आने देगा? और अभी देखें जरूरत भी उनकी, फिलहाल जो ये सिस्टम चल रहा है इस सिस्टम में कहीं भी पीटीआई की या इमरान खान की कहीं गुंजाइश नहीं बन सकती, मां सिवाय इसके कि बस थोड़े बहुत एहसासी तहरीकें और चलती रहें ताकि पाकिस्तान में एक सियासी सरगर्मियों का भी एहसास दम ना तोड़ पाए। एक तड़का एक कह सकते हैं कि इनको रखा हुआ है। और मैं समझता हकीकत तो खैर यही है कि जो पीटीआई ने जो एहतजाज का ये मंसूबा बनाया था वो अपने कारकुनों को महज एक किसी तसल्ली देने और इमरान खान पर ये बावर कराने की भी कोशिशें की जा रही थी कि वो बाहर बैठे आराम नहीं कर रहे हैं और वो सिर्फ जो असम्बलियों में जा रहे हैं उनसे तनख्वाहें नहीं ले रहे हैं, बल्कि वो उनके लिए शोर शराबा भी कर रहे हैं। ये उनको बताने के लिए किया जा रहा है। तो जो पाकिस्तान जो आगे सियासी सूरत होने जा रही है उसमें कोई तब्दीली नहीं है, क्योंकि मुल्क में जो हाइब्रिड सिस्टम है उसकी जड़ें इंतहाई मुस्तहकम हो चुकी हैं और उसमें नए किसी भी यानी कि आने की इस सिस्टम में किसी को शामिल करने की बज़ाहिर कोई ऐसी कोई कमजोरी या जल्दबाजी या गुंजाइश दिखाई नहीं दे रही है कि ये उनको लेकर आए। और ये सिर्फ अपने आप को एक महज मसरूफ रखना और ये बताना कि नहीं हम जिंदा हैं, हम मौजूद हैं, अपने कायद के लिए कुर्बानियाँ देने के लिए तैयार हैं। इनमें से देखें ना कि कोई बंदा तो अभी तक बंद हुआ ही नहीं, सब अपने अपने जो लोग हैं वो ड्राइंग रूम में बैठ के पॉलिटिक्स कर रहे होते हैं। और यहाँ पे भी बस यही होगा
लोगों को आगे लेके जाएंगे, उसके बाद वापस चले जाएंगे। तो बहरहाल नाकामी जो है इस तंजीम का मुकद्दर है। सही। अच्छा सर, केपी हुकूमत के हवाले से आपने मुख्तसर बात की, मैं चाहूँगा हम उस पर भी बात करें। मौलाना फजल रहमान साहब ने तो ये भी कह दिया कि उनको अदम एतमाद के ज़रिए ना हटाया जाए, क्योंकि पीडीएम हुकूमत का जो कुछ बना, पीटीआई की मकबूलियत में इजाफा हो गया। तो उन्होंने कहा कि पीटीआई के अंदर से तब्दीली आनी चाहिए या आएगी। तो क्या ऐसा कुछ बनेगा, उसके बाद केपी हुकूमत ख़त्म होगी, या ये सिलसिला चलता रहेगा, या कोई अदम एतमाद की तहरीक आपको लगता है कि वहां पर पीपल्स पार्टी, नून लीग या जेयूआई वाले मिलकर कोई लाएंगे? फजल रहमान साहब तो उसकी मुखालफत कर रहे हैं। देखिए, सियासत में हर से आखिर कोई भी नहीं होता। कल के दुश्मन आज के दोस्त, आज के दुश्मन कल दोस्त बन जाते हैं, या हालात वाक़यात बदलते रहते हैं। लेकिन सरे दस्त ऐसा कोई चीज़ नहीं दिखाई दे रही कि उनके खिलाफ तहरीक अदम एतमाद में हो। लेकिन यस, अंदर से जरूर अगर कुछ ये, क्योंकि पार्टी भी उनसे खुश नहीं है। जो इस वक्त जो केपी के अंदर जो तहरीक इंसाफ का जो नया जो ग्रुप आया है, जो उसके क़यादत जिनके हाथ में आई है, वो जुनैद खान और आतिफ खान ग्रुप के हाथ में आई है। और वो ग्रुप इनके सब खिलाफ है। आपको याद होगा कि सबसे पहले जो इन्होंने इस ग्रुप के जो शख्स का शिकार किया था वो था शकील खान जी, जिनके पास वजारत भी थी। उन पर इल्जाम लगाए थे। उसका कसूर ये था कि वो खान से जाके मुलाकात की थी और उन्होंने इनके मुताबिक जो करप्शन थी उसके इल्जाम आयद किए थे, कुछ उनको बताया भी था। तो उसके बाद इनको हटा दिया गया था। तो यही नहीं, बाकी इनके अलावा जो दिगर जो लोग थे उनको भी ओहदों से हटा दिया गया था। मानसेरा में भी MPs ने प्रेस कॉन्फ्रेंस करके इल्जाम लगाए थे कि ये पार्टी के भी लोगों को रिश्वत देनी पड़ रही है अपने काम कराने के लिए, मुलाजमतों के लिए भी रिश्वत देनी पड़ रही है, और इवन तनख्वाहों के लिए जो जामियात हैं उनके पैसे नहीं थे, तनख्वाहों के तो ज़मीनें बेची जा रही थी। तो जहाँ पे ये सूरत हाल हो तो उधर सर्वाइवल इंतहाई मुश्किल है। जहाँ तक रही बात मौलाना फजल रहमान की, देखिए मौलाना को भी पता है, मौलाना के जो पत्ते बड़े वो आराम से खेलते हैं, वो अपने पत्ते कभी भी जाहिर नहीं करते, क्योंकि उनका तर्र इम्तियाज यही है कि वो गवर्नमेंट में हो या अपोजिशन में हो, हर जगह से वो फैसिलिटेट होते रहते हैं अपने तमाम भाइयों को और अजीज़ अकारिब को, वो अहम अहम ओहदों के ऊपर वो बिठा दिया करते हैं। तो मेरे ख्याल में इस डील में भी वो उसी जानिब वो देख रहे हैं। और बाकी सियासत तो कुछ लो और कुछ गो का नाम है, सियासत उठने और गिराने का नाम है, और आगे किस तरह बैठता है। लेकिन फौरी तौर पे मैं खैर कोई तब्दीली की आसार भी दिखाई नहीं दे रहे केपी के अंदर के वहाँ पे इन हाउस या अदम एतमाद की सूरत में कोई चीज सामने आए। लेकिन बहरहाल ये 90 डेज का जो अली अहमद गंडापुर ने जिस तरह का ऐलान किया है, तो आप अगर मेरे ख्याल में इसको उनकी वजारत की तब्दीली से या वजारत हटाने से अगर जोड़ें तो फिर ताने बाने सारे वो भी आपको बखूबी उसका भी अंदाजा हो जाएगा। ठीक, बहुत शुक्रिया नदीम रज़ा साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। नदीम रज़ा साहब जो मौक़िफ़ वहाँ जो साम्हूं आहे 90 डेज़ तहरीक इंसाफ़ जी, उहा कहिड़ा नतीजा ॾींदी उन ते पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं। पहिरियों त ऐलान थियो त 5 अगस्त जेको आहे सो वरी का तहरीक शुरू थींदी। हाणे 90 ॾींहंनि जो वक़्तु आहे जंहिंखे चइबो आहे चल सो चल। सो हाणे इहे 3 महीना हूंदा, 3 महीननि ते तहरीक हूंदी ऐं उन जा जेके नतीजा निकिरंदा उन ते ई पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं। पर हिते ब्रेक जो वक़्तु थिए थो, मुख़्तसर ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं त उन मामले ते पाण वधीक अञा तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में मूंखे चऊं था भली कार। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पाकिस्तान जी सियासी सूरत हाल जे हवाले सां, ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका तहरीक हलाइण जी ॻाल्हि करे पई। पहिरियों ॿुधायो वियो अगस्त में उहा तहरीक शुरू थींदी, 5 अगस्त खां हाणे 90 ॾींहंनि जी ही तहरीक ॿुधाई वञे त हूंदी। सो उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेका ॿी करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उहा सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी तर्जनिगार अब्दुल रज़ाक खत्री साहब जेके इस्लामाबाद वञा असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। खत्री साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके मामला आहिनि? पाण ॾिसूं था अगस्त में ख़ान साहब जी गिरफ़्तारी खे, जेल खे 2 साल मुकमल थियण वारा आहिनि।
तॾहिं इहो ॿुधायो वियो माण्हुनि खे त 5 अगस्त ते का वॾी हिकिड़ी तहरीक शुरू कंदा ऐं इहो बि इम्कानु ॾेखारे पियो त मे बी जेके ॿाहिरि उन्हनि जा ॿार रहनि था पुट उहे ईंदा उहे बि हुन तहरीक जो हिसो हूंदा। पर हाणे गंडापुर साहब वरी जॾहिं लाहौर पहुता उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, यकीनन मां ॾिठी हूंदी, त हू चवनि था त हुननि जी डिघी तहरीक आहे, मतिलबु 90 ॾींहंनि जी तहरीक आहे, 3 महीननि वारी, ऐं उहा शुरू थी चुकी आहे। उन ते पार्टी जे अंदरियां बि खोड़ सारा सवाल उथनि पिया त 5 अगस्त वारी उन्हनि जी तहरीक 90 ॾींहं जी तहरीक में कीअं तब्दील थी वई। अव्हां गंडापुर साहब जिन प्रेस कॉन्फ्रेंस खे इन 90 ॾींहंनि वारी तहरीक जे ऐलान खे कीअं था ॾिसो सर? महिरबानी नसीर साहब, एक्चुअल इशू इहो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन खां अॻु में बि काफ़ी तहरीकूं हलायूं आहिनि। यानी तव्हांखे यादि हूंदो त हाणे जेका नवंबर में बि 26 नवंबर वारो इंसिडेंट थियो, बिल्कुलु उहो पाण खे अहम हुयो ऐं हुनमें जेको कुझु टी चौक ते थियो ऐं रियासत जेको आहे सो फ़ैसिला कुन ऑपरेशन करे तहरीक ख़तमु करे छॾी। हाणे हिन 9 मई वारे इंसिडेंट खां पोइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं PTI जे विच में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि। बदनसीबी जी इहा ॻाल्हि आहे त इमरान ख़ान हिकु त जेको आहे सो अकेलो PTI में एग्ज़िस्ट उहो ई करे थो। उनजो सबबु इहो आहे त वोटर हुन सां गॾु आहे। बाक़ी तहरीक इंसाफ़ जे अंदरि जेके बि लीडर आहिनि उहे असल में तव्हां सम्झो त पर्चियुनि ते एंगेज आहिनि टोटल। सही, यानी उन्हनि खे मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि, इदारो त हिकु ई आहे पर मुख़्तलिफ़ माण्हुनि खे एंगेज रखियो वेठा आहिनि। इहो ई सबबु आहे त हिन वक़्तु हिन दफ़े जॾहिं 26 आइनी तरमीम जा जेके 5 MNAs हुया जिन वोट कया उन्हनि खे हाणे फारिग कयो अथनि। यानी 26 आइनी तरमीम थी वई, हिननि फ़ैसिलो हाणे कयो आहे। सही। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त इमरान ख़ान जा पुट ईंदा, तहरीक हलंदी। ॻाल्हि इहा आहे त पाण सभिनि खे ख़बर आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि जेका सूरत-हाल आहे ऐं उनमें अली अमीन गंडापुर बि ख़ुदि इंगेज्ड आहे। ठीकु आहे। सही। ऐं इन सॼी सूरत-हाल जे अंदरि ठीकु आहे, उहो पैसा ॾींदो, तहरीक हलाईंदो। पंजाब जे अंदरि पार्टी तमामु घणनि पीसिस में विराइजी वई आहे, शेयर टुकड़ा थी विया अथसि। खुद KP में भी सर ॻाल्हियूं हलनि पियूं त उते बि खोड़ सारा धड़ा आहिनि KP जे अंदर भी। हा, ॿी ॻाल्हि इहा त PTI जो कारकुन खे ज़ाहिर लीडरशिप कढंदी ऐं हिन सूरत-हाल में जॾहिं शदीद गर्मियूं आहिनि ऐं उनमें ही अगस्त खां जेकॾहिं ऐलान कनि था, यानी 5 अगस्त आहे त 5 सेप्टेंबर, 5 अक्टूबर, 5 नवंबर, 3 महीननि में छा थींदो? हाणे हिकिड़े पासे त PTI चवे थी त असां सियासी धुरियुनि सां न ॻाल्हाईंदासीं, इन करे हे जेके सियासी धुरियूं आहिनि इहे ऑलरेडी इस्टेब्लिशमेंट जे अंदर में कमु कनि थियूं, इन करे असां ॻाल्हाईंदासीं इस्टेब्लिशमेंट सां। सही। अच्छा, इस्टेब्लिशमेंट खे फ़िलहाल हिननि जी ज़रूरत न आहे, इन करे ज़रूरत न आहे त पार्टी खे बिल्कुलु तोड़ियो वियो आहे। पार्टी तमामु घणी कमज़ोर थी चुकी आहे, पर उनजो वोट इंटैक्ट रहियो आहे। यानी वोटर टुटो न आहे। असल में MNAs आहिनि या जेके ॿिया माण्हू आहिनि उहे हिननि खां अलॻि थिया आहिनि। हिकु त ॻाल्हि इहा ज़हन में रहे। ॿी ॻाल्हि इहा त ख़ुदि तहरीक इंसाफ़ जे अंदरि हिकिड़ो पासो इमरान ख़ान जो आहे, उनखे मिलणु कोन था ॾियनि। मुलाक़ातुनि ते बैन आहे, हर हफ़्ते कुझु चंद मुलाक़ातूं थियनि थियूं। ॿियो मामिलो आहे ख़ुदि इमरान ख़ान जी जेका भेण आहे अलीमा ख़ान, उनजो उनमें कुझु PTI जे माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं ख़ुदि इमरान ख़ान जी भेण लीड करे तहरीक खे त शायदि कुझु नतीजा मिलनि। पर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु इस्लामाबाद जे अंदरि जेकॾहिं तव्हां 10-15 लख माण्हू वठी अचो त पोइ त मुमकिन आहे त सूरत-हाल चेंज थी। पर इएं थींदो सही, इन जो जवाबु आहे न। उनजो सबबु इहो आहे त अॼु तव्हां ख़बर ॾिठी हूंदी त FC खे वफ़ाक़ जे अंडर कंट्रोल वरितो वियो। जी बिल्कुलु। ठीकु आहे। अच्छा, उनखां अॻु में फाटा वारो जेको मामिलो आहे, हुते कमेटी ठही आहे, उनखे वापसि वफ़ाक़ जे अंडर कंट्रोल वठण जूं तयारियूं थियनि पियूं। यानी 5वीं तरमीम जेका थी हुई उहो उनखे रोल बैक कजे थो, नथो कजे, छा रस्तो कढंदा हिननि जा जेके शरीफ़ पीरज़ादा मरूं आहिनि उहे कहिड़ो रस्तो कढनि था, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। सही। हाणे मादनियात वारो जेको बिल हुयो ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में, उहो पेश कोन थी सघियो, पेश थिए पास थिए। यानी उन ते बि अली अमीन गंडापुर पोइ ते वियो आहे। सेनेट जा इलेक्शन थियणा आहिनि, उते हिकिड़ी मंडी लॻी वई आहे। सही।
हाणे सवाल इहो थो पैदा थिए त जमाइमा ख़ान जो जेको औलाद आहे उहो जेकॾहिं हिते अचे थो, हाणे अफ़वाह जाम हलनि था, ख़्वाहिशूं जाम आहिनि त बाबा जहाज़ भरे ईंदा, साफ़ ई हूंदा ऐं पोइ अमेरिका में उन्हनि सां ॻाल्हायो अथनि, पोइ सही हिते ईंदा, उन्हनि खे केरु रोकींदो, इमरान ख़ान आज़ादु थी वेंदो, पर ईअं थींदो कोन। सही हाणे हुनजो मूं वटि हिकिड़ो मिसाल इहो आहे त जेकॾहिं हिन मुल्क जे वज़ीर आज़म खे हिकु पासे रखी मुल्क जे फील्ड मार्शल सां, आर्मी चीफ सां, ISI चीफ सां सदर ट्रंप अमेरिका में वाशिंगटन में वाइट हाउस में उनखे घुराए लंच कराए ऐं 2 कलाक मुलाक़ात थिए, उनमें जेके मामला तय थियनि, ज़ाहिर आहे उहो शहबाज शरीफ़ पूरा कोन करे सघंदो। सही इमरान ख़ान जो त मामिलो अञा परे आहे त उहो जेल मां निकिरे, पोइ ॿीहर इलेक्शन थियनि ऐं उनखां पोइ हू चूंडिजी अचे, इहो ॾुखियो मामिलो आहे। अमेरिका खे ख़बर आहे त पाकिस्तान में सियासत ते जेको अख़्तियार आहे उहो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो आहे। पाकिस्तान में जेके ॿियूं फोर्सिस आहिनि, गैर सियासी फोर्सिस आहिनि, मज़हबी फोर्सिस आहिनि, जेके इदारा आहिनि, सिविल सोसाइटी तव्हांजी ख़तम थी चुकी आहे, जेके हुननि पंहिंजूं सिविल सोसाइटीज़ ठाहियूं आहिनि, उन्हनि ते सही उन्हनि जो असरु आहे। यानी को बि अहिड़ो फॉरम न आहे, मीडिया समेत इन हद ताईं आहे त हर माण्हू उन्हनि जो माउथ पीस थियण जे लाइ तयारु आहे, हिकिड़ी वॾी कतार लॻल आहे। बिल्कुलु उन सॼी सूरताल में इस्टेब्लिशमेंट खे छॾे कीअं इमरान ख़ान सां सदर ट्रंप ॻाल्हाईंदो, छाकाणि त जेके मामला उते तय थिया आहिनि उहो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट पूरा करे सघे थी, इमरान ख़ान कोन कंदो। ॿी ॻाल्हि इहा त अमेरिकन इस्टेब्लिशमेंट सम्झे थी त इमरान ख़ान जेका रिजीम चेंज हुई उनजो सिधो सओं इल्ज़ाम अमेरिका ते हयो, हालांकि इहा लोकल अरेंजमेंट हुयो, सभिनि सही खे ख़बर आहे। सही इमरान ख़ान त अमेरिका जी वंगार वियो हो ऐं CPEC खे सॼो रोल बैक करण में वॾो जेको आहे सो रोल प्ले कयो, त अमेरिका उनखे कीअं हटाईंदो। सो कुझु शयूं आहिनि उन्हनि खे हे मिक्स था कनि ऐं माण्हुनि खे गुमराह कनि था। हाणे सवाल कुझु ॿिया था पैदा थियनि त न ज़ुल्फ़कार अली भुट्टो वारो दौरु आहे। तव्हां ॾिसो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पीपुल्स पार्टी जो ठहिणु, उनजो पावर में अचणु ऐं पावर खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो फांसी ते चढ़णु, कुल 10-11-12 सालनि जो इहो सॼो पीरियड आहे। सही पर उनमें पीपुल्स पार्टी पंहिंजे पाण खे बचायो, यानी ज़ियाउल हक़ जहिड़े हिकिड़े जाबिर क़िस्म जे आमिर जे साम्हूं बेनज़ीर भुट्टो साहिबा जंहिंजो सियासत सां को तालुक़ु कोन हो, बिल्कुलु स्टूडेंट्स हुई, सही ठीकु आहे, ऐं उहा आई, उन सॼो पार्टी खे संभालियो, उनमें जेके साज़िशूं हुयूं उन्हनि खे उन मोड़ ॾिनो ऐं जेका उनखे 88 में हुकूमत मिली सही उहा कंप्रोमाइज़ हुई। बीबी जी शहादत खां पोइ जेका हुकूमत मिली उहा बि कंप्रोमाइज़ हुई ऐं उनखां पोइ जेके ॿियूं हुकूमतूं आयूं उहे ऑलरेडी ईअं ई हुयूं। बिल्कुलु हाणे जेका सूरत हाल आहे उहा इस्टेब्लिशमेंट असांजी उन दौर खां तमामु घणी वधीक ताक़तवर थी वई आहे। एडवांस यानी सियासी कारकुन इंगेज आहिनि, सियासी कारकुननि जी सीक्रेसी जेको आहे सो सलामत कोन्हे। इन सॼी सूरत हाल जे अंदरि मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो हिननि वॾी ग़लती कई आहे अगस्त खां तहरीक हलाइण जी। हिननि खे अञा वेट करणु घुरिजे। हा त हुकूमत कुल कोई 1.5-2 साल मुश्किल सां थिया आहिनि, अञा हिननि खे साल 2 इंतज़ारु करणु घुरिजे। उनखां पोइ जॾहिं इन जा लूप होल्स वधीक साम्हूं ईंदा, माण्हुनि जे अंदरि बेज़ारी वधंदी, उनजे नतीजे में शयूं वधीक बहितर सही थींदियूं। ऐं सही हिन वक़्तु हुननि खे PTI खे मौजूदा हुकूमत सां ॻाल्हाइणु घुरिजे आहे, पीपुल्स पार्टी खे एंगेज करणु घुरिजे आहे। उनजो सबबु इहो आहे त ईंदड़ ॾींहंनि में ख़ुदि पीपुल्स पार्टी जे लाइ बि जेके आहिनि सो मसइला क्रिएट थियण वारा आहिनि। उनमें हिननि खे जेकॾहिं ही ॿई दुनियूं गॾु हूंदियूं त पीपुल्स पार्टी जी मौजूदगी में हे बार्गेनिंग जी पोज़ीशन में हूंदा त पीपुल्स पार्टी बार्गेनिंग जी पोज़ीशन सही में हूंदी। नून लीग ऑलरेडी तय करे चुकी आहे त उनखे जेका बि सूरत हाल आहे हिननि सां गॾु रहंदो आहे, उहो जीअं चवंदा ईअं करे छॾींदा। हाणे तव्हां सियासी गैरत जो अंदाज़ो इन मां लॻायो त मुल्क जो चीफ एग्ज़ीक्यूटिव इन ॻाल्हि ते ख़ुशि हो त आर्मी चीफ खे ट्रंप जेको आहे सो लंच ते घुरायो ऐं हुन ख़ुशियूं पिया मल्हायूं। मूंखे ॿुधायो त ही सियासत केॾांहुं वई? सही सभु सही कुझु क़बूल थी त वियो, हले थो। खती साहब इहो अहम सवाल उथारियो। हाणे इहो एॾो ज़बरदस्त ऑप्शन हो तहरीक इंसाफ लाइ शुरू खां वठी, तूं पॉलिटिकल क़यादत सां वेहे, पीपल्स पार्टी ॿियनि पार्टियुनि सां, पर हू कोन था वेहनि।
हाणे बि अवां ॾिठो हूंदो शाह महमूद कुरैशी हुजे, यास्मीन राशिद साहिबा, ॿियनि ख़त लिखियो, खुलियल ख़त, भई डायलॉग जेको आहे उनखे शुरू कजे ॻाल्हियुनि खे, ख़ान साहब वंस अगेन उनखे रद्द कयो आहे। त पोइ इहे जेके पॉलिसियूं आहिनि उनखे अवां कीअं था ॾिसो ख़ान साहब जेके, ऐं उन्हनि खे नेठि आख़िर अञा कहिड़ी उमेदु आहे त को वॾो इनकलाब ईंदो तहरीक जे नतीजे में, माण्हू जेलूं टोड़े छॾींदा, उन्हनि खे अची ॿाहिरि कढंदा, वे आउट कहिड़ो आहे जेकॾहिं ॻाल्हियूं बि न थियनि ऐं ज़ाहिर ताक़तवर इदारनि खे PTI जी ज़रूरत कोन्हे त हू ॻाल्हाईंदा छो, त पोइ कहिड़ो रस्तो आहे? ऐं ख़ान साहब इहे बार बार जेके ऑप्शन विञाए पियो, उन सां पार्टी ते केतिरो असरु पवे थो, पार्टी केतिरी कमज़ोर थिए थी? मुंहिंजो ख़्याल आहे त इमरान ख़ान साहब ख़्यालनि जी दुनिया में रहे थो। हू हुन वॾा जलसा कया आहिनि, रिकॉर्ड तारीख़ी जलसा कया आहिनि, इनकार कोन्हे। पॉपुलर लीडर आहे, इनखां इनकार कोन्हे। तमामु शानदार क़िस्म जो मोटिवेटर आहे, इनखां इनकार कोन्हे। पर हुनजी सॼी हुकूमत ॾिसो, पाकिस्तान जी पहिरीं डिक्लेयर्ड हाइबर्ड गवर्नमेंट इमरान ख़ान जी हुकूमत हुई, ठीकु आहे नी। ऐं उन जे अंदरि असां ॾिठो त हुन जेको इंतकाम जो नारो खणी आयो हो, उन इंतकाम जे नारे ते हू बीठो रहियो। समूरी सियासी क़यादत खे इंगेज करण बदिरां हुन खे जी इंतकाम जो निशानो बणायो, ऐं उन जे नतीजे में इहा ई सियासी क़ुवतूं हुयूं। बाद में जनरल बाजवा जे सोरे सां उन्हनि मीटिंग शुरू कयूं, छाकाणि त बिल्कुलु पावर ब्रोकर उन वक़्तु उहो हुयो। ऐं उन जे नतीजे में आख़िर इहो मामिलो वञी तहरीक अदम एतमाद ते पहुतो, जेका कामयाब थी। इमरान ख़ान जो इशू इहो आहे त ज़मीनी हक़ीक़तूं जेके पाकिस्तान जूं आहिनि उनखे उहो नथो सम्झी सघे, ऐं अञा शायदि सम्झी कोन सघियो आहे। नरगिसियत जेका आहे उनजो शदीद तरीन उनजो शिकार आहे मर्ज़ जो। हाणे ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, हिन ॻाल्हि खां इनकार न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे हिननि फांसी चाढ़े छॾियो, बीबी खे शहीद थी वई, उनजी जेका शहादत वारी जाइ हुई उहा धोई छॾियूं। तमामु यानी नवाज़ शरीफ़ तव्हां अंदाज़ो कयो त नवाज़ शरीफ़ खे हिकिड़े अहिड़े केस में जंहिंमें उन ते करप्शन साबित न थी, सही नवाज़ शरीफ़ खे बिल्कुलु हुननि ता हयात नाअहल करार ॾेई छॾियो। ऐं पाण सभु सम्झूं था त इहो बिल्कुलु कंहिं ॾिनो हुयो? सुप्रीम कोर्ट कंहिंजी वंगार वई? नवाज़ शरीफ़ मुझे क्यों निकाला, वोट को इज़्ज़त दो जो नारो GT रोड तां खणी निकितो। असांखे ख़ुदि यादि आहे त असांखे हो त इहो जेको घणे वक़्त खां हिकिड़ी पाकिस्तान में नंढियुनि क़ौमनि जी ख़्वाहिश हुई त जॾहिं पंजाब जाॻंदो त सही शायदि पाकिस्तान जे अंदरि अवाम जी का पज़ीराई थींदी, उनजे वोट खे का इज़त मिलंदी। पर नवाज़ शरीफ़ कुझु कोन करे सघियो, ऐं उनजे नतीजे में असां ॾिठो त माण्हू उनजे लाइ ॿाहिरि कोन निकिता। इमरान ख़ान जा आशिक जाम आहिनि, इनखां इनकार न आहे, पर सियासत बुनियादी तौर ते आननि ते वेठल जेको केरी आहे उनजे हेठां आना कढणा आहिनि, जीअं उनखे ख़बर बि न पवे। सही बुनियादी तौर ते तव्हां पंहिंजो स्पेस क्रिएट कीअं था करियो, ख़ासि करे अहिड़े मुल्क में जिते हर मामले ते, इवन हाणे त सूरत हाल इहा पए थी आहे त जॾहिं दोस्तनि यारनि में वेहिजे थो उते खुली ॻाल्हि नथी थी सघे। सही इन सूरत हाल जे अंदरि इमरान ख़ान छा करे सघंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे ज़मीनी हक़ीक़तनि खे साम्हूं रखंदे, ऐं हुनखे डिस्करेज नथो कयां। इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे त तव्हां अवामी हाकिमियत जी ॻाल्हि करियो, पर बुनियादी तौर ते जमहूरियत सां त इमरान ख़ान जो अचे न वञे, हू पंहिंजी ज़ात जे हॉल मां ॿाहिरि निकिरण जे पर लाइ सर तयारु अवामी नाहे। हाकमियत जी ॻाल्हि बि कनि था, गॾो गॾु चवंदा ॻाल्हियूं थींदियूं त फ़ौज सां थींदो, पोइ इहा कहिड़ी अवामी हाकमियत आहे? पॉलिटिकल क़यादत सां त वेहण जी असल में बुनियादी तौर ते इन्हनि जो इशू इहो आहे त हिननि खे ॻाल्हि इमरान ख़ान खे जेके बि हिते पार्टी जे अंदरि जेके लीडर आहिनि, ॾिसो न, शाह महमूद कुरैशी आहे, यास्मीन राशिद आहे, इहे रुॻो इमरान ख़ान जे करे जेल भोॻीनि पिया। जी न त हिननि खे ही चाहिनि हा त हुननि सां सौदेबाज़ी करे बिल्कुलु अची वञनि हा ॿाहिरि, पर हुनजे करे भोॻीनि पिया। पर हीउ हुनजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिनखे अञा बि इहो यकीन आहे त माण्हू हुनजे लाइ को लखनि जी तादाद में ॿाहिरि निकिरंदा। मूंखे ॿुधायो त इमरान ख़ान जे पुटनि सां हिन मुल्क जे माण्हुनि जो छा वञे? हिकु त ॻाल्हि इहा। सही ॿी ॻाल्हि इहा त ही उहे माण्हू आहिनि जेके एयर कंडीशन खां कॾहिं ॿाहिरि कोन निकिता आहिनि। इमरान ख़ान जी आउं ॻाल्हि नथो करियां, हुनजी उनजी औलाद जी औलाद थो ॻाल्हि। औलाद सही हू इमरान ख़ान जा पुट ज़रूर आहिनि, पर असल में हू जिमाइमा जा पुट आहिनि। हिकिड़ी अरबपति जेका फैमिली आहे डॉलर्स ऐं पाउंड वारी, उनजी फैमिली जा मेंबर आहिनि, उनजे वस जी ॻाल्हि न आहे। ऐं ही बरतानवी शहरी आहिनि, हिन खां इनकार कोन्हे, पर मुस्लिम लीग नून धमकी ॾिनी आहे इहे करे कोन सघंदी त असां सही हुनखे ॿधंदासीं। थ्रेट हुननि कयो आहे, पर उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त हू इन सूरत हाल में ईंदा कोन। इन करे त जिमाइमा जा
बि पाकिस्तान में जॾहिं थ्रेट हुया तॾहिं उनजी अलहदगी थी इमरान खान सही सां। बिल्कुलु त हीअ सॼो मामिलो जेको तहरीक वारो आहे उहो को मूंखे सक्सेस ॾांहुं वेंदे नज़र नथो अचे फौरी तौर ते। सही। अच्छा सर, हाणे मुख़्तसर सवाल ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जे हवाले सां बि तव्हां पुछंदासीं। ॻाल्हियूं त खोड़ पियो हलनि, पर फज़ो रहमान में बि घणनि में थी सघे कुझु जो माण्हुनि जी उमीद हुयूं। हुन त सिधो इहो चयो आहे त जेको PDM जो हुकूमत वारो बि एक्सपीरियंस हो उहो ॾाढो असांजे ख़िलाफ़ु वियो, हमदर्दी वधी PTI जे लाइ। सो हाणे गंडापुर जे लाइ बि अदम एतमाद जी रिथ न अचणु खपे, हमदर्दी वरी PTI जे लाइ वधंदी। उनजे करे तहरीक इंसाफ़ जे अंदरियां का तब्दीली अचणु खपे। सो इहा तब्दीली अव्हांखे नज़र अचे पई, ख़ासि तौर ते मख़सूस सीटनि वारे फ़ैसिले खां पोइ। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त घणा माण्हू जेके आहिनि से उहे आज़ादु आहिनि, केॾांहुं बि वञी सघनि था। इहा कहिड़ी तब्दीली अव्हांखे KP में नज़र अचे पई ईंदड़ ॾींहंनि में? मुंहिंजो ख़्यालु आहे त मौलाना फज़ल रहमान खे हिकिड़ी रियलाइज़ेशन थी आहे त जेका इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद आई ऐं उहा कामयाबु थी, असल में उहा इस्टेब्लिशमेंट खे रेस्क्यू करणु हुयो, वंगार वेण। ठीकु आहे। ऐं मौलाना समझदार आहे, उन मां सबक़ु सिखियो आहे। ऐं ॿियो जेको कुझु PDM खां पोइ जेको कुझु मौलाना सां इस्टेब्लिशमेंट कयो ऐं हिननि सियासी धुरियुनि कयो, सही। उहो बि सभिनि जे साम्हूं आहे। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे जेका अक्सरियत आहे PTI वटि, सो मौलाना जे ख़िलाफ़, हालांकि सभु ॻाल्हाइनि पिया PTI वारा, अली अमीन वारा सभु, पर मौलाना एक्चुअल चवे थो त अंदरां खां तब्दीली अचे। यानी उनजो सबबु इहो आहे त अली अमीन बुनियादी तौर ते को चीफ मिनिस्टर जे क़ाबिल या उन उहिदे जे क़ाबिल माण्हू न आहे। माना हिकिड़ो ॾाढो मुड़ुसु ज़रूरु आहे, आउं अञा हिन खां वधीक सख़्तु लफ़्ज़ नथो चई सघां, सही। पर बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो न, अॼु जेका रिपोर्ट छपी आहे सवाद साने वारी, उहो अखियूं खोलींदड़ रिपोर्ट बिल्कुलु। आहे इन सेंस में त इन हद ताईं जो उन्हनि जेके ग़ौताख़ोर रखिया हुआ, उन्हनि में हिकिड़ो ग़ौताख़ोर उहो हो जंहिंखे पाणी खां डपु थींदो आहे। सही। यानी इन हद ताईं तव्हां 15-16 माण्हू माराए छॾिया ऐं उते रेस्क्यू टीम कोन पई थी। उनजी रेस्क्यू वारनि फ़ोन ई बंदि करे छॾियो हुयो। हू चवनि था त असांखे चयो वियो तव्हां फ़ोन बंदि रखो। हाणे इन क़िस्म जी जेकॾहिं मैनेजमेंट हुजे, ज़ाहिर आहे त इहो सॼी ज़िमेदारी चीफ मिनिस्टर जी आहे। सही। हुते जेको पख्तूनख्वा में दहशतगर्दी हले थी, हिन सूरत हाल में हिनखे वफ़ाक़ सां गॾु वेहणु घुरिजे हा, उहो कोन वेठो आहे। त CM जेको अली अमीन आहे, उन पंहिंजी पोज़ीशन ख़राबु कई आहे। इमरान ख़ान उस्मान बुज़दार वारो इंतहाई ख़तरनाक तजुर्बो कयो पंहिंजी घरवारी जे चवण ते, ऐं सही। उहो जेको सही। गोगू की भाई उन्हनि जे चवण ते। हीउ तजुर्बो हुन पंहिंजे चवण ते कयो या उनजी घरवारी जे चवण ते, पर इहो बि तजुर्बो नाकाम आहे। तमामु घणा सुठा माण्हू हुया, उनखे उहो कनि हा, पर छाकाणि त हिनखे माण्हू इन क़िस्म जा खपनि जेके ॾंडाई बि हुजनि, गारियाल बि हुजनि, या इन क़िस्म जा हुजनि, ऐं हू नज़र अचनि त बाबा तहरीक इंसाफ़ खे सही। नज़र अचे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त पावर पॉलिटिक्स जा पंहिंजा जेके आहिनि सो पैमाना आहिनि। ठीकु आहे, तव्हां अपोज़िशन में हूंदा आहियो, उनजा हिकिड़ा ॿिया पैमाना आहिनि, पर पावर पॉलिटिक्स जा पंहिंजा पैमाना आहिनि। उहो जेकॾहिं उनखे अख़्तियार न कंदी त ही अली अमीन वारो मामिलो, अली अमीन इमरान ख़ान सां कोन्हे, इहो तव्हांखे क्लियर ॿुधायां, सही। उनखे जीतो वेंदो साईं गॾु। सही। वॾी 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 महिरबानी खटी साहिबु, ऐं असांखे वक़्तु ॾिनो। सो गंडापुर साहिबु ख़ान साहिब सां गॾु न आहिनि त कंहिंसां आहिनि, ज़ाहिर आहे उन ते बि खोड़ सवाल पहिरें ॾींहं खां वठी उथनि था। ख़ासि तौर ते हिननि जॾहिं खां तहरीकूं हलाइणु शुरू कयूं, सो गंडापुर साहिब ते खोड़ सवाल उथिया ऐं हाणे बि उथनि पिया। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, जेका चीफ ऑर्गेनाइज़र आहे पंजाब जी आलिया हमज़ा मलिक साहिबा, उन्हनि इहो चयो आहे जो 90 डेज़ जो प्लान गंडापुर साहिब वटि कंहिं आंदो, किथां खां आयो। सो हाणे खां उन ते सवाल त उथनि पिया। सो ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल किथे दंग करे पई। बहरहाल अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पुॼाणींदे थो पहुचे। असांजी इजाज़त, अलाह निगहबान।